नवाज़ न्यूज़ में भलीकार ऐं संझा सैयद आहियां बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। खैबर पख्तूनख्वा जी मकानी चुन में PTI की शिकस्त रिपोर्ट तैयार। वज़ीर आज़म इमरान खान KPJ वरी वज़ीर महमूद खान के तलब करे वरितो। ज़रियन मूजिब रिपोर्ट में इंकशाफ थियो आहे त PTI की शिकस्त जो बुनियादी कारण महंगाई का सिवाय बड़ा अंदरूनी इख्तिलाफ हुआ। कुछ असेंबली मेंबरन तरफा तहरीक इंसाफ के नामज़द उम्मीदवारन के सपोर्ट न कयो वियो। सिंध में मकानी चूंडू थियण में देर जो इम्कान। चूंडू मार्च में नथियूं थी सघनि। मकानी तकबंदियुनि लाइ अञा ताईं शुरूआत न थी सघी। ज़रियन मूजिब सिंध हुकूमत जी दरख़्वास्त इलेक्शन कमीशन मकानी तकबंदियुनि जो जारी शेड्यूल मुलतवी करे छॾियो। तकबंदियुनि लाइ 80 ॾींहं घुरिबल हूंदा। सिंध लोकल गवर्नमेंट एक्ट जो तरमीमी मुसविदो अञा ताईं गज़ट न थी सघियो। इलेक्शन कमीशन फवाद चौधरी ने आजम सवाती की माफ़ी कबूल करे वरिती। इलेक्शन कमीशन में आजम सवाती के इल्ज़ाम बाबत केस की ॿुधणी। रेलवे वारो वफ़ाक़ी वज़ीर आजम सवाती इलेक्शन कमीशन में पेश थियो। इलेक्शन कमीशन की फवाद चौधरी आजम सवाती के अॻिते मोहताज रहण की हिदायत। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी ऐं आजम सवाती चीफ इलेक्शन कमिश्नर ते संगीन इल्ज़ामनि बाद माफ़ी की दरख़्वास्त ॾिनी हुई। कराची की मकामी अदालत न्यू कराची बिलाल कॉलोनी में 14 दिसंबर से मारिजी वियल समाजी वर्कर सबा के कत्ल केस में घुरबल जवाबदार गज़नफर की जिस्मानी रिमांड 3 दिसंबर ताईं वाध कर छी। ईंदड़ ॿुधणी ते पुलिस का अॻिभराए रिपोर्ट तलब। पीर जो ॻोठ भरसा जतोई बिरादरी थाने की हद ॻोठ गुल हसन मंगणे जो में गुज़रियल ॾींहुं चोरी के मामले ता नारेजा ऐं मंगणे जा खूनी तकरार ता मारिजी वियल 5 ॼणनि जी हथियारनि की छांव में तदफ़ीन कई वई। नारेजा बिरादरी के मारिजी वियल 3 ॼणनि जे कादन शाह में जनाज़ी नमाज़ अदा कई वई। मंगणे जा बिरादरी के 2 ॼणनि की जनाज़ी नमाज़ ॻोठ गुल हसन मंगणे जो में अदा कई वई। इलाइक़े में सोग ऐं छिताण वारी सूरतहाल बरक़रार। अहमदपुर वेझो ॻोठ बबर कंदड़ो में मुबैना तौर पैसनि की ॾेती लेती तां कंदड़ा ऐं फुलपोटरा बिरादरी के बिंदरियुनि में झेड़ो। लठियूं सरोटा लगण सबबि पीटसन मारिजी वियो। पुलिस जवाबदार धुर के 8 ॼणनि के गिरफ़्तार करे वरितो। थुल जे ईदगाह पाड़े मां नौजवान जो गोलियूं लॻल लाश हथ आयो। मलीर जी मॉडल कॉलोनी वाले इलाइक़े में मुबैना पुलिस मुकाबलो एक फोरू मारिजी वियो। एक पुलिस एहलकार ज़ख्मी मारिजी वियल की सुञाणप न थी सघी। ज़ख्मी एहलकार फरहान के जना अस्पताल मुंतकिल कयो वियो। सगियूं भरसां ॻोठ जवान कलोड़ो में मुड़स पारां ज़ाल के कत्ल करे लाश दरिया में लोहण वारो मामलो। पुलिस जवाबदार हकीम माछी के गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार पारां ॾोह जो इतराफ़। मक़तूल औरत जो लाश हथ न अची सघियो। खिप्र बरसाकोट आलमाबाद में देवी जो वण वढण ता बासन पोरियत के कुहाड़ियूं हणी मरणी करे छॾियो। मुबीन हजाम खे राजड़ बिरादरी के माण्हुनि देवी जो वण वढण ता कुहाड़ियूं हणी सख्त ज़ख्मी कयो। ज़ख्मी पोरियत खे गणती जोगी हालत में खिप्र अस्पताल आंदो वियो। आइन डहरकी में गवर्नमेंट मॉडल स्कूल जोंग कॉलोनी जो हेडमास्टर गुज़रियल ॾींहं खां गुम। नूर हुसैन शेख जो मोबाइल फोन लगातार बंद वारसन डहरकी थाने ते रिपोर्ट दाखिल कराए छॾी।